अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। हाणे शामिल कयूं था اڏيرولال मां मुमताज़ अली वरिहा जी रिपोर्ट। اڏيرولال लॻ 10,000 आबादी रखंदड़ ॻोठ غازي खान साहिवाल हिन वक़्तु केतरन ई बुनियादी सहूलतन खां महरूम थी वियो। ॻोठाणा सरापा एहतिजाज बणियल आहिनि। शरीफ़ साहिवाल, बाबू साहिवाल, रहम अली साहिवाल, यार मोहम्मद साहिवाल, आफ़ताब साहिवाल ऐं ॿियनि जी पीपी मटियारी जी क़यादत ऐं डीसी मटियारी ख़िलाफ़ एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि चयो त 30 सालनि खां पोइ पीपी खे वोट कंदा पिया अचनि, पर हिन वक़्त ताईं ॻोठ खोड़ सारियुनि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। हिननि चयो त पीपी मटियारी जी क़यादत जेसिताईं ॻोठ غازي खान साहिवाल खे रोड ऐं गैस समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं मुहैया न कंदी, तेसिताईं हू वोट न कंदा। हिननि चयो त ॻोठ खे اڏيرولال स्टेशन शहर सां मिलाईंदड़ रोड बिल्कुलु तबाह हाल थी चुको आहे। काफ़ी भेरा पीपी मटियारी जी क़यादत ऐं डीसी मटियारी खे शिकायतूं कयूं वयूं आहिनि, पर केरु बि संदनि दाद फ़रियाद करण वारो न आहे। हिननि चयो त पहिरीं सहूलतूं मुहैया कयूं वञनि ऐं तंहिंखां पोइ बाद में वोट ॾिनो वेंदो।